बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 25 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो मेलो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाबु, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे साल बसाल, माना हर साल। लफ़्ज़ आहे मज़ार, माना रोज़ो या मक़बरो। लफ़्ज़ आहे मशहूर, माना नाले वारो या नामियारो। लफ़्ज़ आहे आलिम, माना ॼाणू या इल्म वारो। लफ़्ज़ आहे दीनी, माना मज़हबी। लफ़्ज़ आहे वापार, माना तिजारत। लफ़्ज़ आहे दाद, माना आफ़रीन। लफ़्ज़ आहे पहलवान, माना बहादुर। लफ़्ज़ आहे कलंदर, माना दुनिया खां आज़ाद। लफ़्ज़ आहे शुमार, माना ॻाणेटो। लफ़्ज़ आहे हैरानी, माना ताजुब या अचरज। लफ़्ज़ आहे महफ़िल, माना मजलिस या मेड़ो। लफ़्ज़ आहे धमाल, माना कलंदरी फ़क़ीरनि जो नचणु। लफ़्ज़ आहे आस्तान, माना रहण जी जाइ। लफ़्ज़ आहे रिहाण, माना ख़ुशीअ जी मजलिस। लफ़्ज़ आहे फ़न, माना ॾांव या कारीगरी। लफ़्ज़ आहे रिहाइश, माना जॻह या क़याम। लफ़्ज़ आहे नामवर, माना मशहूर। लफ़्ज़ आहे दसींदो, माना केराईंदो। लफ़्ज़ आहे जाम, जाम माना खोड़ या गंज। लफ़्ज़ आहे रीत, माना रवाज। लफ़्ज़ आहे रस्म, माना दस्तूर या आदत। लफ़्ज़ आहे दरवेश, माना बुज़ुर्ग। लफ़्ज़ आहे हिदायत, माना नसीहत। मश्क अलिफ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो असुल नालो छा हो ऐं किथे ॼाओ हो? जवाब, कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो असुल नालो उस्मान हो ऐं आज़रबाईजान परॻणे जे मरवंद ॻोठ में ॼाओ हो। सवाल नंबर ॿियो, कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी दरगाह किथे आहे? जवाब, कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी दरगाह सेवण शरीफ़ में आहे। सवाल नंबर टियों, कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो सालियानो मेलो कॾहिं लॻंदो आहे? जवाब, कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो मेलो शोबान महीने में 18 तारीख़ ते लॻंदो आहे। सवाल नंबर चौथों, कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे मेले जूं कहिड़ियूं ख़ासि ॻाल्हियूं ॾिसण वटां आहिनि? जवाब, मेहंदी, धमाल, मलाखड़ो, राग रिहाण, अदबी महफ़िल हिन मेले जूं ख़ासि ॻाल्हियूं ॾिसण वटां आहिनि। सवाल नंबर पंजों, कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे मेले जी मेहंदीअ जी रस्म बाबति अव्हांखे कहिड़ी ख़बर आहे? जवाब, गादी नशीन जी जाइ तां मेहंदी जो जुलूस निकिरंदो आहे ऐं उहा मेहंदी रोज़े में रखी छॾींदा आहिनि ऐं ॿिए ॾींहं उतां वञी खणंदा आहिनि। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो। लफ़्ज़ आहिनि शुमार, जाम, आस्तान, रीत, रिहाण, दाद, रस्म। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे शुमार, माना ॻाणेटो। लफ़्ज़ आहे जाम, माना खोड़ या गंज। लफ़्ज़ आहे आस्तान, माना रहण जी जाइ। लफ़्ज़ आहे रीत, माना रवाज।
लफ़्ज़ आहे रिहाण माना ख़ुशीअ जी मजलिस। पोइ लफ़्ज़ आहे दाद माना आफ़रीन। पोइ लफ़्ज़ आहे रस्म माना दस्तूर या आदत। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा वाहिद ऐं जमा ठाहियो ऐं जुमलनि में इस्तेमालु करियो। जी दोस्तो, ही हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा वाहिद ऐं जमा ठाहींदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। जी दोस्तो, हाणे पहिरियों वाहिद लफ़्ज़ आहे ॿान्हो, जमा थींदो ॿान्हा। जुमले में इस्तेमालु कंदासीं हिन लफ़्ज़ खे। हिकु हिकु माण्हू अल्लाह ताला जो ॿान्हो आहे। पोइ वाहिद लफ़्ज़ आहे दरगाह, जमा दरगाहूं। जुमिलो लिखंदासीं शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह हाला जे भरिसां भिटशाह में आहे। पोइ वाहिद लफ़्ज़ आहे ज़ियारत, जमा ज़ियारतूं। जुमिलो लिखंदासीं असलम अॼु ज़ियारत लाइ भिटशाह वियो। पोइ वाहिद लफ़्ज़ आहे ॻाइणो, जमा ॻाइणा। जुमिले में इस्तेमालु कंदासीं मेले में हिकु ॻाइणो ग़ज़ल ॻाए रहियो हो। पोइ वाहिद लफ़्ज़ आहे रस्म, जमा रस्मूं। जुमिलो लिखंदासीं असांजे मुआशिरे में मुख़्तलिफ़ रस्मूं आहिनि। पोइ लफ़्ज़ वाहिद आहे ॻाल्हि, जमा ॻाल्हियूं। जुमिलो लिखंदासीं मोहम्मद अली जी ॻाल्हि सुठी हुई। दाल कंहिं बि हिकु ॾिनल मेले जो अहवालु लिखी ॾेखारियो। जवाब भिटशाह जो मेलो। जी दोस्तो, हाणे भिटशाह जे मेले ते असां लिखंदासीं असीं हिकु ॾिहाड़े भिटशाह जे मेले ते वियासीं, जेको हर साल सफ़र महीने जे 14 तारीख़ ते शुरू थिए थो ऐं 3 ॾींहं हलंदो आहे। मेले जे मौक़े ते वॾियूं वॾियूं बाज़ारूं लॻल हुयूं। उन्हनि बाज़ारनि में मिठाइयुनि, किशमिश, खाॼनि, फुलनि ऐं ॿिए सुकल मेवे जा केतिरा ई दुकान रंग बरंगी ऐं चिमकीली झंडियुनि सां सींगारियल हुआ। उन्हनि बाज़ारनि में के दुकान अहिड़ा बि हुआ जिते गाना, सॻा, जोड़ा ऐं जूता वग़ैरह थे मिलिया। मेले में होटल बि आलीशान नमूने सां सींगारियल हुआ। उन खां अलावा ॿारनि ऐं वॾनि जी तफ़रीह लाइ चोॾियल हुआ, जिन ते नंढा तोड़े वॾा चढ़ी लुॾनि पिया। उते सर्कस ऐं मौत जो खूह बि हुआ, जिते माण्हू ख़तरनाक करतब ॾेखारे रहिया हुआ। असां बुक स्टॉल तां शाह जो रिसालो वरितो। आख़िर में भिटाई घोट जी दरगाह ते फ़ातिहा ख़्वानीअ लाइ हाज़िर थियासीं, जिते हज़ारे अक़ीदतमंद फ़ातिहा ख़्वानी करण खां पोइ संदसि मज़ार ते गुलनि जी वर्खा करे रहिया हुआ। हे दुरुस्त लफ़्ज़ चूंडे ख़ाल भरियो। ख़ाल पहिरियों कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह ख़ाल हिजरीअ में मरवंद नाले ॻोठ में ॼाओ हो। 438, 538, 638, 738। सही जवाब आहे 538। हिन ते टिक कंदासीं। ख़ाल नंबर ॿियो कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो मेलो हर साल शोबान महीने जी ख़ाल तारीख़ ते शुरू थींदो आहे। हाणे तारीख़ूं आहिनि 15, 18, 21, 23। सही जवाब आहे 18। ख़ाल में लिखंदासीं असां 18। ख़ाल नंबर टियों कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जो असुल नालो ख़ाल हो। सैयद उस्मान, सैयद इब्राहिम, सैयद अब्दुल लतीफ़,
सैयद अब्दुल करीम। सही जवाब आहे सैयद उस्मान। इन ते टिक कंदासीं, खाल में लिखंदासीं सैयद उस्मान। खाल नंबर 4 कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह मुल्तान मां थींदो सिंध में अची खाल शहर में रहियो। ठट्टो दराज़ा सेवण कराची। सही जवाब आहे सेवण। खाल में लिखंदासीं सेवण। खाल नंबर 5 ऐं आख़िरी खाल कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जे फ़क़ीरनि जी रिहाइश वारी जाइ खे खाल सॾिबो आहे। आस्थानो, काफ़ी, ओतारो, मकान। सही जवाब आहे काफ़ी। इन ते टिक कंदासीं, खाल में लिखंदासीं काफ़ी।